अस्सलाम वालेकुम हाज़रीन नाज़रीन, मैं तव्हांजो होस्ट सैयद शाह बुखारी। असां ही प्रोग्राम तव्हांजे लाइ ठाहियो आहे ख़ासि, जंहिंमें असां तव्हांखे कुझु अज़ीम शख़्सियतुनि जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं, उन्हनि सां मुलाक़ात कराईंदासीं, मिलाईंदासीं। ऐं अहिड़ी अॼु अज़ीम शख़्सियत असां वटि मौजूदु आहे, सऊदी अरब जो वज़ीर आज़म किंग बिन सऊद। बाबा हिन ते थोरो फोकस कजो। साईं बादशाह जो चेहरो ॾिसी मूंखे अचे त ॼण त स्टान ते सूज़की बीठी आहे। बाबा तव्हां खां असां कुझु सुवाल पुछूं था। पहिरियों दफ़ो तव्हां पाकिस्तान आया हो, तव्हांखे वज़ीर आज़म कंहिं कयो? फुल सपोर्ट आहे, वोट घणो मिलियो। हाँ, हर मुल्क चाहे छा जी सपोर्ट आहे तव्हांखे? अवाम जी सपोर्ट आहे। हाँ, तॾहिं तव्हां इलेक्शन खटियो? इन दौरान असांखे इलेक्शन में बीहणो पए थो ऐं चढ़णो पए थो। अवाम जी सपोर्ट गंज आहे, इन जे करे चढ़ंदा था अचूं। हर दफ़े असां ई वज़ीर आज़म थींदा रहंदा आहियूं। आला अवाम जे लाइ कुझु कयो था हुते सऊदी अरब में? गंज कुझु कयो आहे। हाँ, हिनमहिल पाकिस्तान में आया आहियूं, तव्हां सां मुलाक़ात कई आहे। वॾी महिरबानी तव्हांजी, थोराइता आहियूं असां तव्हांजा। हा, माना तव्हांखे सपोर्ट आहे अवाम जो। अवाम जे लाइ ॾाढियूं तव्हां, असां ॿुधो आहे एसियूं बेसियूं हेठां होॾां, जॾहिं ज़मीन ते हलूं था त एसियूं लॻियूं पियूं आहिनि। हिते त असां त मरी विया आहियूं, हिते त को बिजली बि कोन्हे, न को छा। घर में बि कंहिं वटि एसी कोन्हे। मां त चवां कंहिं वटि डंडियारो पको बि कोन हूंदो। असांजे जेकी सऊदीअ में आहे न, बाथरूम में जेके आहे न, उन में बि एसी लॻल आहे। तव्हां वटि भला एसियूं घणियूं हूंदियूं? हा वाह, अमीर मुल्क लॻो पियो आहे। ऐं नाज़रीन जो सुवाल आहे हिकिड़ो, जी जी, तव्हां खां पुछण था चाहिनि। तव्हां रंग जा कारा हो या सॼे बुत ते केस कयो अथव? रंग जा कारा न आहियूं, इहो असुल खां वठी कारो रंग लॻल आहे। तव्हांजो खानदानी कारो? खानदानी कारो रुडूं। हाँ, तव्हांजे कंहिं भला अफ्रीका मां शादी कई हुई? हा वाह, मां बि चवां सफ़ा मुसलमान बि सोना हूंदा आहिनि, हेॾे तव्हां बि सफ़ा दांगी जो तओ लॻा पिया। अना खान साहब सां मिलियऊं न? मिलियासीं। बाक़ी आसिफ ज़रदारी ॾोह कयो? ज़रदारी हाणे उहो ख़तमु लॻो पियो आहे हिनमहिल। हाँ, उहो बि सदर थी रहियो हुयो, उन सां बि मिलण आया आहियूं। हा, भलो आहे। उनजी तबियत ख़राबु हुई, उन खां बि हाल अहवाल पुछण आयासीं। ऐं हिन हिसाब में हेॾो वायरस लॻो पियो आहे, मुल्क लॉकडाउन लॻो पियो आहे, इन ते तव्हां नाज़रीन खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव? त अवाम खे असां इहो मैसेज ॾियूं त घर खां ॿाहिरि न निकिरनि ऐं घरनि में रहनि, हुकूमत सां तावन में रखनि। हा, हुकूमत सां तावन रखो, घरनि में रहो, त जीअं असांजो फ्यूचर ब्राइट थिए ऐं ख़ुशहाली थिए ऐं असां हिन बीमारीअ ते फ़तेह हासिल करे सघूं। वरी तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, नेक्स्ट क़िस्त में, हिकु अज़ीम शख़्सियत सां गॾु। तेसीं ताईं असांखे इजाज़त ॾींदा। स्टे होम, स्टे सेफ। अल्लाह हाफ़िज़।